वीडियो में ॻाल्हि कंदासीं मशहूर ज़बाना दरिया पार फिल्म के बारे में, जैमें असद कुरैशीअ सदोरे वारो किरदारु अदा कयो ऐं सदोरे जी ज़िंदगीअ में कुछ रोशनी विझंदासीं त सदोरे पंहिंजी पसंद जी शादी कॾहिं कई ऐं सदोरे खे हिन वक़्तु घणा ॿार आहिनि ऐं उन खां अलावा सदोरो सिंध में तमामु घणो मक़बूल कॾहिं थियो ऐं कहिड़नि फिल्मनि जे करे तमामु घणो सिंध में मक़बूल ऐं मशहूरु थियो ऐं सिंध में एॾी इज़त शोहरत कीअं मिली असद कुरैशीअ खे ऐं असद कुरैशीअ पंहिंजो पहिरों ड्रामो ऐं पहिरों फिल्म कॾहिं रिलीज़ कयो। दोस्तो, सिंध जा खोड़ सारा फ़नकार बि मौजूदु आहिनि ऐं अदाकार बि मौजूदु आहिनि, लेकिन के फ़नकार अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे अदाकारीअ जे ज़रिए उन फिल्म खे त मक़बूल कंदा आहिनि, लेकिन जंहिं चैनल ते जेका फिल्म हलंदी आहे उन्हनि जी उहा चैनल बि वञी आसमाननि ताईं पुॼंदी आहे। दोस्तो, KTN जेको असांजो सिंधी चैनल आहे उहो नओं स्टार्ट थियो हुयो त जॾहिं सदोरे जो दरिया पार फिल्म रिलीज़ थियो त सदोरो हिकु पढ़ियल लिखियल इंसानु हुयो ऐं सदोरे जी तमामु बहितरीनु अदाकारी उन में माण्हुनि खे पसंदि आई। इन जे करे उहो सदोरे जो जेको फिल्म हुयो दरिया पार उहो त तमामु घणो सिंध में मक़बूल थियो, लेकिन उन फिल्म जे करे ऐं उन अदाकारीअ जे करे जेका KTN चैनल आहे उहो बि तमामु घणो रातो राति वञी बुलंदियुनि ते पुॻो ऐं सदोरे खे बचे ॿार ऐं पोड़ा सभु जवान सुञाणण लॻा त सदोरो बि सिंध जो हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे। दोस्तो, सदोरे खे दरिया पार फिल्म खां अॻु में सिर्फ़ु ड्रामा इंडस्ट्री जा माण्हू सुञाणींदा हुआ ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ जे माण्हुनि खे ख़बर हुई त वाह सदोरो बि हिकु एक्टर आहे, लेकिन सदोरे जॾहिं फिल्म पंहिंजो रिलीज़ कयो दरिया पार, उन खां पोइ सदोरे जे नाले सां सॼे सिंध में जेको आहे सो मक़बूल थियो सदोरो ऐं उन खां अलावा खोड़ सारा उन जा फिल्म पोइ रिलीज़ थिया। दरिया पार होशू थियो ऐं उन खां अलावा सिंधड़ी बादशाह, दरिया बादशाह, शेर ऐं अहिड़ा खोड़ सारा फिल्म जेको आहे सो सदोरे जा सिंध टीवीअ ते रिलीज़ थिया, KTN ते रिलीज़ थिया, जेके तमामु घणा मक़बूलियत जा हामिल हुया। ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ जो जेको दरिया पार फिल्म रिलीज़ थियो ऐं तमामु घणो सिंध में मक़बूल थियो त पोइ जेको KTN जो डायरेक्टर हुयो इन फिल्म जो, त पोइ असद कुरैशीअ उन खे चयो त हाणे ॿियूं जेके फिल्मूं ठहंदियूं उहे मां पंहिंजी डायरेक्टरीअ में ऐं पंहिंजे जेको आहे सो कंट्रोल में ठाहींदुसि। छाजे करे जो असद कुरैशी हिकु वॾो स्टार थी उभरियो हुयो सिंध जो ऐं हिकु वॾो अदाकार थी उभरियो हुयो, त पोइ इन जे करे सिंध जा जेके डायरेक्टर ऐं जेके पुराणा आर्टिस्ट हुया उहे असद कुरैशीअ जो तमामु घणो ख़्यालु कंदा हुया ऐं असद कुरैशीअ जी इज़त बि कंदा हुया। दोस्तो, असद कुरैशीअ पंहिंजे सौट सां पलो जेको आहे सो लायो ऐं पंहिंजे सौट सां शादी कई ऐं उन खां अलावा असद कुरैशी हिकु क़ौमी कारकुन बि आहे ऐं सिंधी मसइलनि ते सिंधनि जे जेको आहे सो हक़नि जे लाइ खोड़ सारनि जिदोजहद बि कंदे तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ जो हिकु फलाई इदारो बि आहे, जेके बि आर्टिस्ट ऐं जेके बि ग़रीब आर्टिस्ट जेके रहिजी था वञनि अदाकारीअ खां या एक्टिंग खां, असद कुरैशी पंहिंजे ख़र्च ते उन्हनि जी मदद बि कंदो आहे ऐं उन खां अलावा असद कुरैशी पंहिंजनि दोस्तनि ऐं पंहिंजनि संगत साथनि खां बि ₹5 वठी करे उन्हनि जी मदद करे ऐं मथे हुकूमत ताईं इहो आवाज़ु पुॼाईंदो आहे त बाबा फ़लाणो एक्टर असांजो जेको आहे सो वेही वियो आहे ऐं उन खां हींअर कमकार कोन थो थिए ऐं हुकूमत जो तवजो जो तलब आहे उहो आर्टिस्ट या उहो अदाकार, त पोइ इन जे करे अहिड़े तरीक़े सां मदद बि कंदो आहे खोड़ सारनि जेको आहे सो आर्टिस्टनि जी। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त असद कुरैशीअ जो नंढड़ो ज़िंदगीअ जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।